Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त भली केतिरो बि दबाउ हुजे पाकिस्तान ऐं चीन जा लाॻापा तब्दील न थींदा। अमेरिका पाकिस्तान खां कंहिं हिक मुल्क जी चूंड जी उमेद करे थो, इहो मुनासिब नाहे। चीन कुझु सालनि में 70 करोड़ माण्हुनि खे गुरबत मां कढियो। ॿिन्ही मुल्कनि विच में सियासी, इक़्तिसादी ऐं कारोबारी लाॻापनि खे हथी ॾियणु घुरूं था। चीनी मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान ख़ान चयो त पाकिस्तान चीनी सदर जी करप्शन ख़िलाफ़ जिद्दोजहद मां मुतासिर आहे, तंहिं करे खेसि जदीद दौर जो अज़ीम लीडर सम्झे थो। अफ़गान सूरतहाल ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त अमेरिका अफ़गानिस्तान मां फ़ौज वापसि घुराइण जो ऐलान कयो त अफ़गान तालिबान उन खे पंहिंजी कामयाबी सम्झो। अफ़गानिस्तान में घरू वेड़ थी त उन जा पाकिस्तान ते ख़तरनाक असर पवंदा। अपोज़िशन सां बहितर लाॻापा हुजणु घुरिजनि। कश्मीर जी इलेक्शन खां पोइ चूंड सुधारण लाइ अपोज़िशन सां गॾु वेहंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ॿार आहे, बयान ॾींदो रहंदो आहे। संदसि बयान खे छॾे ॾियो। नून मां शीन लीग निकिरण जी ॻाल्हि कंदो हुउसि त मज़ाक़ उॾायो वेंदो हो। शहबाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ में विछोटियूं पैदा थी चुकियूं आहिनि। ॿिन्ही जी सियासत जो अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे। पहिरीं बि चवंदो हुउसि त बजट जी मंज़ूरी को बि मसइलो नाहे। ऐवान में कंहिंजे अचण या न अचण सां फ़र्क़ु नथो पए। TLP बाबति जनरल कमेटी वफ़ाक़ी काबीना जे ईंदड़ इजलास में रिपोर्ट पेश कंदी। क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटीअ जो इन कैमरा इजलास अॼु थींदो। DGISI मुल्क जी अंदरूनी, अफ़गानिस्तान, भारत ऐं कश्मीर सूरतहाल ते ब्रीफिंग ॾींदो। हुकूमत महांगाई सटल अवाम ते हिकु वधीक पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल जे अघनि में ₹2 वाध। हाई स्पीड डीज़ल ₹1.44 ऐं गासलेट ₹3.86 महांगो। LPG फ़ी किलो ₹18.83 महांगी थी वई। अवाम जो सख़्त रद्द अमल, तेल अघनि में लाथ जो मुतालबो। अवाम दुश्मन बजट जो पहिरियों नतीजो क़ौम खे मिली वियो। मुल्क मुआशी तरक़ी करे रहियो आहे त आम वापे वारियूं शयूं महांगियूं छो पियूं थियनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त तेल अघनि में वाध सां सिलेक्टेड वज़ीर आज़म जा इरादा पधरा थी विया। वज़ीर आज़म ओगरा जे आड़ में अवाम ते वार करे रहियो आहे। बिजली ऐं गैस समेत ॿियूं शयूं बि महांगियूं थींदियूं। क़ौमी असम्बलीअ में बजट जी मंज़ूरीअ जे ॾींहुं शहबाज़ शरीफ़ जो न अचणु सम्झ में अचे थो। नवाज़ लीग जे 14 मेंबर्स तरफ़ां असम्बलीअ में न अचण ते सवालिया निशान आहे। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह चयो आहे त पीपल्स पार्टी जा 2 मेंबर्स कोरोना सबबि असम्बलीअ में न अची सघिया। बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वठंदे खाउन हेल्थ सर्टिफिकेट तलब करे वरितो आहे। हुकूमती रवैये सां पार्लियामेंट में मायूसी पखड़ियल आहे। पहिरियों भेरो जून ऐं जुलाई जे महीननि में बि गैस लोड शेडिंग थी रही आहे। अवाम तकलीफ़ुनि मां पियो गुज़रे, पर हुक्मरान सभु ठीकु आहे जो राग आलापे रहिया आहिनि। शाज़िया मरी चयो आहे त नाअहल हुकूमत तेल ऐं LPG जूं क़ीमतूं वधाए अवाम ते ज़ुल्म करे रही आहे। पीपल्स पार्टी तेल अघनि में वाध खे रद्द करे थी। नैब 12 बिजली घरनि खे मुआहिदे तहत रहतूं अदा करण जे लाइ क्लियरेंस ॾेई छॾी। तवानाई वारी वज़ारत खे ख़त लिखी आगाही ॾिनी वई। हुकूमत ऐं IPPs जे मुआहिदे तहत अक्सर रहतूं अॻु ई अदा थी चुकियूं। टैरिफ में घटिताई अदायगियुनि बाद थींदी। IPPs खे फ्यूल में बचत हुकूमत सां शेयर करणी पवंदी। टैरिफ में घटिताई सां हुकूमत खे 182 अरब रुपयनि जी बचत थींदी।
तामीराती शोबे लाइ हुकूमत जी एमनेस्टी स्कीम अॼु ख़त्म थी वई। एमनेस्टी स्कीम में वाध जे लाइ हुकूमत खे कानून साज़ी करणी पवंदी या ऑर्डिनेंस आणणो पवंदो। हुकूमत जूं IMF सां रियल एस्टेट शोबे में एमनेस्टी स्कीम में वाध लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। जैकबाबाद में सूबाई सलाहकार एजाज ज़खरानी के घर ते कार्रवाई दौरान नैब टीम ते तशद्दुद जो 250 माण्हुनि खिलाफ़ केस दाख़िल। सिविल लाइन्स थाने ते दाख़िल FIR में एजाज ज़खरानी, मुजीब ज़खरानी, राफ़े ज़खरानी समेत सूबाई सलाहकार जे माइटनि जा नाला शामिल नाहिनि। नैब पुलिस के 2000 माण्हुनि खिलाफ़ FIR लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। नैब अमलदारनि जी गैर हाज़िरी सबब सरकार जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। कोयटा में बिजली घर थाने में अपोजिशन मेंबर्स जो 11हें ॾींहुं बि धरणो जारी। SSP इन्वेस्टिगेशन DIG कोयटा के बलोचिस्तान असेंबली हंगामे केस में नामज़द समूरनि मेंबर्स जा नाला ख़ारिज करण जे लाइ ख़त लिखी छॾियो। अपोजिशन लीडर मलिक सिकंदर चयो आहे त संदन मुतालबो आहे त अपोजिशन मेंबर्स खे गिरफ़्तार कयो वञे या FIR वापसि वरिती वञे। FIR जी वापसीअ जो नोटिफिकेशन अञा ताईं नाहे मिलियो। गढ़ी खैरो भरसां कबीलाई तकरार तां ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा क़तल। ॻोठ क़ाइम मंदराणी में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे हक़नवाज़ मुंदराणी, संदसि भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं कादर मुंदराणी खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद हथियारबंद फरार। पुलिस मक़तूलनि जा लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो धुरियुनि में कारह तकरार तां पेश आयो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ कार्रवायूं जारी आहिनि। घोटकीअ जे कचो बिडी 2 थाने जी हद में मुक़ाबले दौरान एक अहलकार शहीद थियण वारे वाक़े जा 43 जवाबदारनि खिलाफ़ 3 केसिस दाख़िल। FIR में अहलकार अब्दुर्रहमान वसीर के शहीद करण, ड्यूटी अटकाव ऐं 13 ॾींहं जा कलम शामिल। पुलिस दावा कई आहे त पुलिस अहलकार जे क़त्ल में मुलविज़ हिकु जवाबदार याकूब ओगाही के गिरफ़्तार करे वरितो आहे। कचे में ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जा केतिराई थाक बि साड़ण जी दावा। थरकोल ब्लॉक 2 में चोरी के इल्ज़ाम हेठि वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणियल 3 पोहरतनि मां हिकु दम ॾेई छॾियो। पोती दो भील जे वारिसनि जो इस्लाम कोट प्रेस क्लब आॾो लाश रखी धरणो। थरकोल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। कुझु ॾींहं अॻु थरकोल ब्लॉक 2 में स्क्रैप चोरी के इल्ज़ाम में गार्ड्स पोहरत दो भील, मोरो भील ऐं ग़ुलाम कादिर खोखर खे 10 ॾींहंनि ताईं तशद्दुद जो निशानो बणायो हो। कराची में माज़ूर कोटा तहत सरकारी नौकरियों न मिलण खिलाफ़ माज़ूरनि जो सिंध असेंबली के मुख्य गेट आॾो धरणो। कबूतर चौरंगी का आर्ट्स काउंसिल चौरंगी ताईं रोड ट्रैफिक के लाइ बंद। मुजाहिरीन जो चवणु आहे त सिंध हुकूमत माज़ूर कोटा तहत नौकरियों ॾियण वारे वाइदे ते अमल नाहे कयो। बेरोज़गारी सबब संदन जीअण तंग थी चुको आहे। नसीराबाद भरसां ज़मीन ते मुबैना कब्ज़े की कोशिश दौरान मज़ाहमत ते हारी के पानी में गोता खाराए तशद्दुद जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम। ॻोठ वज़ीर मलाणो वासिन इल्ज़ाम हयो आहे त बासर शकील कल्होरो ज़मीन ते कब्ज़े की कोशिश कई। मज़ाहमत ते हारी रांझन झिंझ के गोता खाराए तशद्दुद जो निशानो बणायो वियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद वासी सजाद कांधड़ो की गुमशुदगी केस में IG सिंध ऐं ॿियनि धुरियुनि खे 26 जुलाई ताईं नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। केस की ॿुधणीअ दौरान नौजवान की अमर दाहियो त 4 साल अॻु सजाद कांधड़ो के गुम कयो वियो। पुलिस संदसि बाजाबीअ जे लाइ के भी कदम नाहिनि खयां।
अदालत केस बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾिए। बेलो शहर वेझो सिंधु दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबब 8 औरतूं ॿुॾी वयूं। पुलिस मूजिब कचे मां गाह करे वापसि मोटंदड़ औरतुनि जी ॿेड़ी सां हादसो पेश आयो। इलाइक़े वासियुनि 6 औरतुनि खे बचाए वरितो। ॿिनि जी ॻोल्हा जारी आहे। नवदेरो में दुकान मां चोरी केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ जरवार बिरादरी जो लाड़काणो रोड ते धरणो। मुज़ाहिरीन ऐं मुसाफ़िरनि में मुंहमारी। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त 15 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। नोटिस वरितो वञे। सांगड़ वेझो ॻोठाणनि पारां पकड़ियल झंगली ॿिलो कुतनि जे हमले में मारिजी वियो। ॻोठ दादू बुर्दी में ॻोठाणनि झंगली ॿिले खे पकड़े शिकारी कुतनि सां गॾु वाड़े छॾियो, जंहिंखे कुतनि मारे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त कुतनि जे हमले में मारिजी वियल जानवर ॿिलो न पर चीतो लॻी रहियो आहे। वधीक वाइल्ड लाइफ खाते जा अमलदार तस्दीक करे सघनि था। सॻियूं वेझो नौजवान जो वण में टंगियल लाश हथ। वारिसनि क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। ॻोठ हुसैन बख्श मां नौजवान जिनसार जो लाश मिलियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारिसनि जो चवणु आहे त नौजवान खे क़त्ल करण बाद संदसि लाश टंगियो वियो। नोटिस वरितो वञे। ऐं हज लाइ ऑपरेशनल प्लान जारी। मस्जिदुल हराम में तवाफ़ जे लाइ 25 ट्रैक तयारु। हज इंतिज़ामिया जो चवणु आहे त हलंदड़ साल 10,000 कारकुन हज पांधियड़नि जी ख़िदमत सरअंजाम ॾींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स वां ॾिसूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक।